أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات، وتقضي لنا بها جميع الحاجات، وتطهرنا بها من جميع السيئات،
वतरफअना बिहा इंदक अअला दरजात वतुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। काबिल सद एहतराम मुझे मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, अज 1 नवंबर सन 2025 आचर जी रात गोठ दोस्त मोहम्मद जतोई ग्रोही में अब इनके जलियो बाहर न ॻाल्हायो न खिलो चुप कयो तो 5 मिनट अधो कलाक बस कयो पोइ यकी मथो आणो अल्लाह जा बानो। ये सालियानो प्रोग्राम सीरत मुस्तफ़ा तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत 15 सालियानो जलसो कल मस्जिद मिलनली में वायदा शुरू किया सी हलंदी हलंदी और अली गौर खान जे शफ़क़त से असांजे नौजवाननि मुजाहिदन हुसैन अहमद बिरोही साहब, सोबदार साहब, हिज़्बुल्लाह साहब, मोहम्मद इलियास साहब, सही मौलादार साहब जी दुआउन से अली गौर खान जी ज़ेरे शफ़क़त हिननि नौजवाननि मेहनत कई, तावन कयो। अब्दुल हफीज़ साहब वारनि कीर्तन जा नाला खणनि मुजाहिदन जा अज न कॉन्फ्रेंस एडी तरक्की कई, एडी रब जी रहमत न गोट जे मथा वसी जो मस्जिद में जलसो निकरी करे बाहर न बंगले में आयो जो मग़रिब नमाज का वठी करे आलिमन जा अवां वाए सघो था, कुरान ॿुधो, रहमत ऐं बरकत जी बरसात वसे पई। आख़िरी दुआ घुरी जॾहिं घर हलंदासीं त खाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। सभु ॾाढिया चओ इंशाअल्लाह। ऐं एॾो टाइम न थियो, मां त 12 बजे आहियां। इन घोट सां मोहबत आहे, हे बि मोहबत था कनि। तव्हां बेवफ़ा, मां वफ़ादारी कई आहे। 12 खां वठी करे कना तूं हे स्टेज ठाहिण इंतज़ाम, तव्हां वरी परे वेठा हो ॼण मां चक हणंदोमांव, थोरा चुरीअ जोर ते उथी अचो, थधि लॻी वई अथनि सफ़ा वाह। हाँ वॾेरो वकारो सोरंदो त पोइ वॾेरा सोरंदा त नंढेरा पाण ई सोरींदा। वेझा अचो साईं, उथी अचो साईं, अलाए कहिड़ी ॿोली सम्झंदा। मां घणो टाइम न कंदो, मतां चओ त 12 खां वठी वेठो आहे त वरी 12 कंदो न, 11:30 दुआ घुरंदुसि। दुनिया जे अंदर माण्हू कैसा भी मोहब्बत कंदो आहे न, ज़ाल सां करे, पुटनि सां करे, माल सां करे, दोस्तनि सां करे, पर 2 ॻाल्हियुनि जो हमेशा भउ हूंदो अथसि। हमेशा यार इहा ज़ाल खां जुदा त न थींदुसि, या हीअ त जुदा न थी वेंदी, पुटनि खां मां त जुदा न थी सघंदुसि, हे त न थी वेंदा। ही माल, ही मिल्कियत, ही बंगला, ही माड़ियूं, ही गाॾियूं, ही कारोबार, इनखे मां छॾे त न वेंदुसि। इहो भउ हूंदो अथसि सदाई। हिकु इहो भउ, ऐं ॿिए नंबर में वरी बेवफ़ाईअ जो डर।
एक जुदाई जो भउ, ॿियो बेवफ़ाई जो डर। तो भला ये बेवफ़ा त न थींदा, ज़ाल बेवफ़ा त न थींदी, पुट बेवफ़ा त न थींदा, ही माल बेवफ़ा त न थींदो। सॼी ज़िंदगी दिमाग़ में ये ॻाल्हियूं ॿ सुवार हूंदियूं आहिनि त जुदा त न थींदासीं, बेवफ़ा त न थींदा। ईअं आहे न आहे? ॻाल्हायो त थोरो आहे। सॼी ज़िंदगी उधर जुदा थींदासीं, मां छॾे वेंदुमि अलाए मूंखे छॾींदा, अलाए बेवफ़ा थींदा। जॾहिं इंसान सकरात वारे ॾिहाड़नि में मौत जे बिस्तरे ते पहुंदो, मरण जो टाइम हूंदो, अखियुनि जे आॾो ज़ाल बीठी आहे, न्याणियूं बीठियूं आहिनि, पुट बीठा आहिनि, माल ट्रैक्टर गाॾियूं पेजारा कारोबार ज़मीन मोटर साइकिलियूं। अखियुनि सां ॾिसे थो, अखियूं बि छिंबे बि थो, ॾिसे बि थो, रोए बि थो, त मां हिननि खे छॾियूं थो। ज़ाल बीठी आहे, छॾींदो वञा, पुट छॾींदो वञा, ही औलाद छॾींदो वञा, ही माल छॾींदो वञा, ही बंगला छॾींदो वञा, ही माड़ियूं छॾींदो, इहो भउ छॾींदो। ॿियो बेवफ़ाईअ जो डर, त बेवफ़ा त न थींदा। ज़ाल एॾी बेवफ़ा जेका 60 साल 70 साल 50 साल हिक चादर में रहण वारी, मरण खां पोइ चवंदी जल्दी कयो मुंहिंजे मुड़ुस खे खणो, पुट था जल्दी कयो अबे खे खणो। दोस्त एॾा बेवफ़ा जेके होटलनि ते चांहि मानीअ सां गॾु खाईंदा हा, रातियुनि जो रातियूं कचहरियूं कंदा हा, अधु राति गुज़री वेंदी, वेठा हूंदा हा, मरण खां पोइ तॾहिं ते ईंदा। साईं मौलाना जो जनाज़ो काएं बजे आहे? अरे बा बजा तो पुछे, हे त सॼी राति वेहंदे, हे तो होटल ने कचहरी सॼी, हाणे बजा तो पुछे काएं बजे? अधो कलाक देर हूंदी त छॾी ॾींदो, चलो छॾे जनाज़े खे पोइ दुआ ते ईंदासीं। बेवफ़ा ज़ाल घर घोटनो कढियो, बेवफ़ा पुट ऐं माल, या खट बिस्तरा रिलियूं चादरूं ऐं पुट आया क़बर ते, पूरे रिलियूं बि मोटायूं, चादरां बि मोटायूं, ये अजरक खुदा वास्ते जेके पवंदा आहिनि उहे बि मोटायूं, दोस्त बि मोटी आया, तॾहिं ते वेठा। पर नी ॾाढो रोना ॾाढो रोना ॾाढो रोना, ॼणो हमरान खे मानी न वणंदी। ॿिए ॾींहुं रोअण जी कोशिशि कयूं पर रोई न सघिया। 3 ॾींहं अधु ॾींहुं न गुज़रंदो, हाणे तॾहिं 3 ॾींहं पूरा नथा थियनि, अधु ॾींहुं बसि हिकु लम्हो आहे, हिकिड़ो ॾींहुं विच ते, हिकु ॾींहुं सॼो ॾींहुं, ॿिए ॾींहुं अधु ॾींहं ते तॾो खयूं हलिया विया। ख़बर न आहे अलाए कीअं ॼाओ ई कोन हो ॼणो, ख़बर न आहे क़बर में अकेलो वियो, ॾाज ॾिनऊंसि अलाए कहिड़ो, पुट बेवफ़ा मुंहिंजो सोहणो अली, शेरे जली हक़ जो वली, हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्ला करमल्ला वजो, पंहिंजे ग़ुलाम कंबर खे वठी करे कब्रस्तान में आयो। ओ कब्रुनि वारो छा हाल आहे तव्हांजो यार? मुंहिंजे मौला अली पुछो, छो त हज़रत अली साईं फरमायो त मौत अटल आहे, लिदू लिल मौत वबनू लिल ख़राबी। माण्हू ॼमंदो आहे मरण जे लाइ ऐं घर ठहंदा आहिनि वेराणी जे लाइ। हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा पुछो, कब्रस्तान वारो तव्हांजो कहिड़ो हाल आहे? असांजो त हाल इहो अथव, तव्हांजे मरण खां पोइ 3 ॾींहं तॾो कयो, 3 ॾींहं पोइ तॾो खयूं, पोइ तव्हांजी जाइ खे विरायो, बाबा मिल्कियत विरायो, तव्हांजी ज़ाल 4 महीना 10 ॾींहं त पूरी करे मुड़ुसु ॿियो कयूं, तव्हांजी ओताकुनि अथव, बगुलनि अथव, जाइन जे कागज़नि अथव, ज़मीन जे कागज़नि, नाला मिटिजी विया, ॿियनि जा लिखिजी विया, तव्हांजे सवारनि ते ॿिया पिया चढ़नि। असांजो त हाल इहो आहे यार, पंहिंजो बि त को ॿुधायो। मुंहिंजो मौला अली रोई वेठो, चई कंबर अच त मोटी हलूं। हिननि खे ॻाल्हाइण जी ताक़त हुजे त रड़ियूं करे चवंदा, अली क़बर में अमल खां सवाइ ॿियो कुझु न।
अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी। दोस्त मोहम्मद बिरोई में अचण वारो बिरोई साहब बी कौम वारो जे कदे वफादार ऐं जुदा न थे न, उहे ॿ शयूं अथव। उन सां तव्हां वफ़ादारी कयो ई कोन था। अधु कलाक थोरी लेट थी त अधु माण्हू थी विया। वफ़ादारी तव्हांजी ई आहे, तव्हांजी वफ़ादारी ई आहे क़ुरान सां। ॿ शयूं अथव, न जुदा थियनि न बेवफ़ा। हिकु अथव अल्लाह जो क़ुरान। थोरो ॾाढो सुभाणे अल्लाह चवंदा ही जुदा न थी, ही जुदा न थी। हिते बि गॾु, क़बर में भी गॾु, माशर में भी गॾु, त जन्नत में भी क़ुरान गॾु। अस्सियाम वल क़ुरान यशफ़िआन लिअब्द यौमल क़ियामा। क़ुरान ऐं रोज़ो बाण जी सिफ़ारिश कंदा। जॾहिं मरी थो वञे न, सभु मोटी आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम क़ुरान मजीद खे चवे थो, मुंहिंजा कलाम तो वारो यार, तो वारो परवानो, तो वारो दीवानो, जेको तोखे पढ़ंदो हो ॿुधंदो हो फ़ौत थी वई। क़ुरान वञेसि क़बर में वञी दिलदारी ॾेसि। सुभान अल्लाह। ये सुहिणी सूरत, ये नहीं तो किताब, ये किताबी सूरत न। हसीन जमील थी करे कबर में ईंदुसि, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। सुञाणे चईंदे न, चई यार तुंहिंजो ॾोह न, तुंहिंजी मूं सां वॾी यारी ही वॾी मोहब्बत ई। रात जो मूं सां कचहरी करे पोइ सुम्हंदे हैं, ॾींहं जो वेंदे हैं कमकार ते। अॻ में मूं सां गॾु अवाए छोकिरो कना तुनखे टेक न ॾियो, पर वकिरंदा वो चरियो हेॾी पोइते थी पियो, थकिजी पिया हो छा? अल्लाह जा बाना वाए से वॻ में ट्राईंदो छा? ॼाण बस कई चइसि पोइ पट जोसि। वेहणो ई नथो अचे न, मां छा कयां? मां बि 12 बजे खां वठी हिन सां गुज़ारियो आहे। तवजो आहे, जागो था न? माशाअल्लाह। जेके नंढ पिया हथ खणो, माशाअल्लाह आहिनि ॿ टे आहिनि। ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे। अल्लाह से वॾे रेली गोर खे बरकत करे हिम्मत ताईं वेठो आहे। कमज़ोर माण्हू वीचारो त बि वेठो आहे, साथ ॾे। क़ुरान सां साथ ॾियणो अथई, इहा ई ॻाल्हि त कयां थो न। चओ सुभाणे यार मां अल्लाह जो क़ुरान आहियां। रात जो सूरत तबारकल्लज़ी चवंदसि मूंखे पढ़ी करे पोइ सुम्हंदे। ओ नौजवान, ओ मोबाइल हलाइण वारो, राग ॿुधण वारो, राग ॿुधंदे ॿुधंदे निंड थी अची वञई। अलाह न करे जे हिते मौत अची वञे त कहिड़ो हशर थींदो। पर जे क़ुरान पढ़ंदे 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 निंड अची वई, सुबुह जो जागंदे रब फरमाईंदो मलाइक हिन मुंहिंजे बाने जे नमाया माल में लिखोसि सॼी रात मां अल्लाह जो हिते क़ुरान पढ़े। सॼी क़ुरान ही वफ़ादारी ईंदो सूरत तबारक ईंदी। मलाइक चवंदी हटो, ईअं मैयत वांगुरु मैयत खे पखीअ या पर करे उनखे लिकाईंदी, जीअं कुकड़ पंहिंजनि बचनि खे परनि में लिकाई। हा मोटो अलाह साईं खे चओ ही बानड़ो असांखे पढ़ंदो हो सूरत मुल्क चवंदी। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क पढ़ी सुम्हंदा कयो। खुदा जी ज़ात जो कसम, पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वई। सूरत तबारकल्लज़ी
फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। जेको ॾाढे सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लबिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम। सूरत यासीन चवंदी मुंहिंजा मौला बानड़ो असां सां मोहब्बत कंदो हो। राह जो तबारकल्लज़ी चवंदी सही मूंखे पढ़ी सुणंदो हो। सूरत यासीन चवंदी मुंहिंजा मौला ईअं कम ते न वेंदो हो, दुकान न खोलींदो हो। मुंहिंजा मौला करीम असांजी इन जे हक़ में कबूल कर या असांखे पंहिंजे क़ुरान मां कढी छॾ या हिन बाने खे माफ़ी ॾेई या बस हिन जे क़ब्र खे जन्नत जी दरी खोले ॾे। अल्लाह 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 अल्लाह। आए दोस्त मोहम्मद जदोई जे गोठ में अचण वारो रब फरमाईंदो मलाइको मोटी अचो। इहा सूरत यासीन ऐं सूरत मुल्क मुंहिंजे क़ुरान जी सूआ। सूरत यासीन मुंहिंजे क़ुरान जी दिल मोटी अचो। इन सूरत जी सिफारिश कबूल करे मां अल्लाह न बाने खे बसे करे रजे क़ब्र खे जन्नत जो बाग तो बणाया। कुरान जी भी गॾु इधर थी न भॼी वियो न कुझु भॼी आहे बुख बि लॻल अलाए छा निंड थी अचे घणा ॾींहं सुन वफ़ादार थियो ओ हिन यार सां सही पढ़ियल न आहियूं कीअं पढ़ो। पंज शयूं अहिड़ियूं अथव जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी कावड़ टरंदी आहे, रहमत जो मींहुं वसंदो। सुभान अल्लाह। कहिड़ियूं? अन्नज़रु इलल काबा, काबतुल्लाह खे ॾिसण सां वॾेरो वॾी गोर खान हाणे ताज़ो ताज़ो उमिरो करे आयो। सुभान अल्लाह। अन्नज़रु इलल काबा थोरो छिके थो छिके न सरणो। अन्नज़रु इलल काबा हुसैन वीचारे एॾी महिनत कई आहे। अल्लाह उन्हनि माण्हुनि जे माल में रिज़्क़ में बरकत फरमाए जिन अदा हुसैन सां हिन जलसे में जानी माली तावन कयो ऐं अल्लाह उन्हनि ॿारनि जे बि दर्जात खे बुलंद फरमाए। जो बिरोई साहिबनि पंहिंजे वॾनि जी नियत कंहिं चांवर कंहिं जेको आहे सो वठी ॾिनो कंहिं गोश्त ॾिनो। बहरहाल हिन जलसे में तावन कयूं। वरी वॾी हुसैन महिनत कई आहे त ईको साउंड भिरिया रोड मां घुरायो। हे मशहूरु अथव ईको साउंड मशहूरु सिंध में ओ जाम सोरे ताईं ईंदो। मां चयोमांनि इहो घुरायो ॾाढो मूंखे वणंदो आहे। ॿियनि सां विढ़ंदो आहे न हिन सां न विढ़ंदुसि। सुभान अल्लाह नथा चओ घुरायो मां आहियां त भलो थो हले न। तव्हांजो घुराईंदो अहिड़ी शइ भाॼी ऐं 5 रुपये में त मख न हूंदी त ॿियो छा हूंदो आहे भाउ। हीअ त लाउड आहे न स्पीकर आहे न। घणा लाउड वारी बचाव कंदा त सड़ी न वञे। हे वरी बि अलाह जो माण्हू बचाव सड़ंदो न। क़ुरान में बरकत पवंदा चओ सुभान अल्लाह। हा तवजो अल्लाह हुन हुसैन जी बि महिनत क़बूल फरमाए। हिन ॻोठ वारे जी मां त 12 बजे पंहिंजो जलसो सम्झी मां चयोमांसि मां त दुआ घुरंदुमि। चई तूं भली वाइस न कर सॼो ॾींहुं वेठो हुजे। हाल मन सभिनी खे दावत मां ॾिनी सभिनी खे पोइ मां करे तारीख़ मां वरिती ऐं अल्हम्दुलिल्लाह सभु अची विया सभु अची विया। मां हुननि जो सदर बि आहियां न ड्रगा कोन पर मूंसां मोहबत अथनि मोहबत ई करे आया ऐं अल्हम्दुलिल्लाह रंग लॻी विया। हिननि जो इख़लास आहे जो अॼु हिननि जो जलसो 12 में ईअं थो हले ॼण लालकाणे जे विच चौक ते पियो हले। मां पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि कयां जागो था न। ॿियो वरी दुआ न बुज़ुर्ग पोड़े जी साईं दिल मुराद साईं मौलादाद दिल मुराद सभु इहे इन जूं महिनतूं अथनि। हेॾो दीन जो इदारो कढी वेठो अल्लाह जागो था। क़ुरान 5 शयूं अहिड़ियूं अथव जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी कावड़ टरंदी आहे, रहमत जो मींहुं वसंदो आहे। नज़रु इलल काबा
काबतुल्लाह जे ॾिसण सां खुदा जी ज़ात जो कसमा जो गुनाह जांबर खणी करे मके पाक में वञ जुती भी जैन भी कई आ मथड़ो गाणो काटन जा कपड़ा ना कफन वारियूं चादरा पाए करे मके पाक में दाखिल थियो होरिया हेठ कंदो कंदे कंदे काबतुल्लाह जे साम्हूं जो बीठो हीअं जो नज़र कयई खुदा जी ज़ात जो कसम आओ मुसलमानों कलमे वारो ऐलान दो थे थकावट ॾाढी गुनाह सां भरिजी आयो आ पर मुंहिंजे घर ते काबतुल्लाह ते नज़र पवंदी थी वञे मां रब जी रहमत जो मींहुं वसीदो पवे मुंहिंजी कावड़ टरी थी वञे वञी करे काबतुल्लाह जा 7 चक्र ॾेई करे सफ़ा खां मरवे खां सफ़ा 7 चक्र ॾेई करे 12 कातूं नफ़िल पढ़ी करे आबे ज़मज़म जो गिलास पी करे वञी मथो कोड़ाए गुस्ल कर ऐलान थो थे मुंहिंजा बानड़ा और जेके भी सिंध मां गुनाह खणी आए गे काबतुल्लाह जी ज़ियारत कई काबतुल्लाह जो तवाफ कई हाय 12 कातूं नफ़िल भी पढ़ी वार भी कोड़ाई मां सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ कया भाई ॾाढा त चओ न सॼी ज़िंदगी जा गुनाह ॼण मां जे पेट मां न हुजे अन नज़रु इलल काबा काबतुल्लाह जे ज़ियारत करण सां अल्लाह सभिनी खे मदीनो ॾेखारे हो रहा था चओ अल्लाह मक्को घुमाए हल बरकत वारो काबे जी इमाम जी पोयां हिकु नमाज़ पढ़ी अचो न लख नमाज़ जो सवाब हिकु नमाज़ नमाज़ बरकत वारो बरकत दोस्त मोहम्मद बरोई जे ॻोठ वारो जंहिंखे रब बरकत वारो कंदो आहे उन जो कोई मुक़ाबिलो करे न सघंदो काबतुल्लाह बरकत वारो कुरान में फरमाए अल्लाह अल्लाह ओ से नमज बरोई जे दावत अचण वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइद इन अव्वल बैति वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका हुदल लिल आलमीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो मके पाक में अल्लाह जो घर बैतुल्लाह जेके रब्दो फरमाए सां बरकत वारो करे छॾियो हिकु नमाज़ पढ़ लख नमाज़ जो सबब जंहिंखे रब बरकत वारो कंदो उन जो कोई मुक़ाबिलो करे न सघंदो आहे उन ज़माने में काबतुल्लाह ठहियल हो खजिन जे चढ़ाइने जो सादड़ो सूदड़ो यमन जो बादशाह हुन जी माला सर सोन जी सर चांदीअ जी उनके कोई ॾिसण ई न ईंदो हो अबरे के पेट में सूर पियो काबो ठहियल बि सादो पत्थरनि जो इन्हीअ जे करे मां इनखे ठाहिया 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी करे मके पाक में कागे आयो अल्लाह अल्लाह मके जे बागिरो उठनि जो धणो पियो चढ़े वाह जा उठ हुया कंहिंजा जंहिंसे काबे जे मालिक जा उन ज़माने में काबतुल्लाह जी खिदमत करण वारो काबतुल्लाह जी बुहारी ॾियण वारो सदको वञास मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम साईं जो ॾाढो ख्वाजा अब्दुल मुतल्लब हुयो ये उठ गया जैसे काबे जे मालिक जा जे ज़ब्त कयो बादशाह 70,000 नूर वठी आयो जन ओडी हाथिन जी काबे के ठाहिण लाइ मुंहिंजे साईं जी ॾाॾे की ख़बर पई नबी साईं न जावा जमण का 1 साल अॻु जो वाक़ियो ईअं जो अचे बि उठ छॾाइण ख़ूब सां सुहिणो जवान हसीन जमीन ईअं जो अचे कोन त सदको वञासि मिठे मोहम्मद करीम जे ॾाॾे ख्वाजा अब्दुल मुतल्लब जे चेहरे में चओ मोहम्मद मुस्तफ़ा जे नुबुव जो नूर चमके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उच्चे खानदान मां
हलिया बारात छोले मुझे आटा सब तो क्या थी केरा पुछे केरा चई काबे जो मालिक अथव ख्वाजा अब्दुल मुतल्लब खे चई मां तुंहिंजो घर काबो ठाहिण थो अचां तूं वरी उठ छॾण आयो आहे नबी साईं जे ॾाॾे चयुसि उठ मुंहिंजा काबो मुंहिंजो न अथई ॿुधो न आहे न मां काबे जो नौकर मां काबे जो ख़ादिम मां काबे खे बुहारी ॾियण वारो काबे जो मालिक आहियां तूं ॼाण मालिक ॼाणे असां ग़रीबनि खे विच में सोधा आहियूं बाबा असांजा उठ छॾे चई तूं न ईंदे न बाबा मां हेॾा सारा काए आयो आहे फौज मां ग़रीब मिस्किन माण्हू चई छॾियोसि उठ छॾियो ख्वाजा अब्दुल मुतल्लब सभिनी रड़े अचो जबर जे चोटी ते चढ़ी अबरे जो मज़ो ॾिठो चई अबरा तू 70,000 हाथियुनि जो लश्कर काहे पाण खे ताक़त वारो थो चए न पर जंहिंजो घर आहे न उनजो बि ऐलान आहे त सुपर पावर हिकु अल्लाह सुपर पावर इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ ओ मुझे महबूब ऐलान कर जेका भी कुव्वत आहे मुझे अल्लाह वटा सारी ताकत आयो अबरो बादशाह उठ दे वेही ॾाजन वही करे हाथीअ ते बैतुल्ला के ठाहिण जे लाइ बैतुल्ला ॾे मोह कई हारी हाथी फिरी वरी यमन ॾे पोइ वरी लठी वणे ॾे अल्लाह फरमायो मुंहिंजा दिल भर न ॾिठई फील वारनि सां अल्लाह कहिड़ो हशर कयो आया हम जो घर बैतुल्ला ठाहिण जे लाइ रब साईं फरमायो सभा जो लश्कर मोकिलियो रब जो लश्कर पखी भी अल्लाह जो लश्कर मच्छर भी अल्लाह जो लश्कर हवा भी अल्लाह जो लश्कर पानी भी अल्लाह जो लश्कर जेकरे को दुश्मन ईंदो रब पंहिंजे लश्कर खे हुकुम ॾींदो आए निमरूद जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम के बाग जे आड़ा में वेठो रब उन लश्कर मां हिकिड़ो सिपाही सो भी मंडड़ो मच्छर वञी करे चई निमरूद जे नक में गिरी करे वञी करे उनखे मथे में चक्कर हणो त उनजो दिमाग़ सही थे ख़ुदा जी ज़ात जो कसम नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ॾे पाणीअ जो लश्कर मोकिलियई होॾे हवा जो लश्कर रब फरमायो ओ मुंहिंजा दिल बंद ठही असां पंहिंजी दीन जो कम रब तो फरमाए असां कमज़ोरनि खां वठंदा आहियूं मच्छर कमज़ोर उन खां दीन जो कम वरितई हिते बैतुल्ला खे हाय हिफ़ाज़त करण जे लाइ हाथियुनि जे मुक़ाबले में वॾो लश्कर न आयो रब तो फरमाए मुंहिंजा दिल भर असां पखी मोकिलियासीं पखी अबाबील हाय रब जी मर्ज़ी आहे जेकॾहिं वॾा पैसे वारा कम न कनि ग़रीबनि खां कम वठे ख़ुदा जी ज़ात जो कसम रब जी मर्ज़ी ओ जाते अरबे खरबे पैसा उते दीन जो कम नथो थिए जेकॾहिं रब दीन जो कम वठे इन हुसैन गरीब खां इन बिरोइन साहबन खां दीन जो कम पियो वठे मौला दाद गरीब खां दीन जो इदारो मदरसो पियो हलाए ख़ुदा जी ज़ात जो कसम रब खे पंहिंजो दीन ॾाढो प्यारो अल्लाह अल्लाह रब तो फरमासा अबाबीलन जो लश्कर घुरायो इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ में लिखी पई त आए सर जेको दोस्त मामा जदोई जे गोठ में अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल
तो सुभान अल्लाह चवनी न था अया तो 12 ही न थिया ने मोहब्बत सां जो सुभान अल्लाह मार यूसिन तो सब भजी वेंदा चई न वेंदा जई दी वेठा यार मां जो भजी विया लाए अल्लाह अल्लाह तो फरमा सा पंहिंजो लश्कर घुरायो लश्कर अबाबील अबाबील ॾिठो अथई न तव्हां ॾिठो आहे न झिरकीअ वांगुरु आहे नंढड़ो वॾे अलीगढ़ खां ॾिसी आयो हूंदो आई सदको वञा नंढड़ो अच्छा अल्लाह तो उनके छा ॾिनो राकेट लॉन्चर चई न क्लैशर को न G3 नमो जा दिल पर सही छा ॾिनई फरमाई तरमीहिम बिहिजारा सुभान अल्लाह तरमीहिम बिहिजारा एक एक नंढड़े पखीअ खे टे टे असां पथरियूं ॾिनियूंसीं नंढड़ियूं पथरियूं चांवर जेतिरियूं भाउ न नंढड़ी पथरी चयोसीं वञो वञी करे हाथी वारे लश्कर जे फौज जे मथो इनखे बीह करे चंबन के खोरण तांजो कम चोंब के खोरण तांजो कम तक असबिन माकूल करण के मां अल्लाह जो कम दादा ये तो भी करे ये चोंब खोल बुधो ये जो खोलियो एडी G3 का भी वधिक स्पीड से यहां गोली आई ये मथे में टोपला पातल हन वडा सोराख करे निंगली में सुराख करे पेट के चीरे हाथी के चीरे वनी जमीन के अंदर ओलड़ गाह ता बारणिया मानू आयो ओलड़ गाह के में भी न खाईंदी ओलड़ काबतुल्लाह अज भी शान ईमान सां बीठो आहे अरे जेके रब बरकत वारो करे उन जो केरो मुकाबलो करे काबतुल्लाह जो को मुकाबलो करे न सकियो अज भी बीठो आहे वनी इमाम जे पोयां हिक नमाज पढ़ी त लख नमाज जो सवाब ॾेई छॾींदो ऐं नबी मसने 50,000 50 अच्छा इन कुरान की बरकत वहादा किताब अंज़लनाहु मुबारक फरमाए कुरान जंहिंखे असां बरकत वारो कयो अल्लाह कुरान के बरकत वारो करे छॾियो खुदा जी ज़ात जो कसम तौरात मुकाबले में न आयो इंजील न आयो ज़बूर न आयो ऐं तवज्जो कर कुरान के मुकाबले में कोई न आयो रब बरकत वारो करे छॾियो ही कुरान जंहिंजो कोई मुकाबलो करे नथो सघे कुरान रहमत मोमिन जे लाइ कुरान जेको हिदायत रखी अल्लाह कुरान में मोमिन जे लाइ अल्लाह हिते भी गॾु कब्र में भी गॾु मशर में भी गॾु जन्नत में भी गॾु हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु कहिड़ो उमर सब सहाबी मदीने जे मीर जा मुरीद हज़रत उमर मोहम्मद जी मुराद हाय सब सहाबी पाण आया उमर वॾो बहादुर हो वॾो दलेर हुयो हाय आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको कलमो पियो पढ़े उनके मार पिया ॾियनि मके में वॾा बहादुर पिया रहनि हिक जो नालो उमर ॿिए जो नालो उमर मदीने जे मीर ज़रूरत महसूस कई हुज़ूर काबे जे कारे गिलाफ में हथ विझी करे दुआ घुरी ओ मुंहिंजो मोल मां तुंहिंजो दादलो नबी आहियां मके पाक में वॾा बहादुर दलेर ॿ माण्हू रहनि हिकु ख़ताब जो पुत्र ॿियो हशाम जो पुत्र इन ॿिन्ही मां हिकिड़े खे कलमो ॾे मुंहिंजे ग़रीबनि खे तकलीफ़ दीन इस्लाम खे इज़त वारो बणाए अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम ओ मुंहिंजा मोल मुंहिंजे इस्लाम खे इज़त ॾे कुवत ॾे ॿिनि मां हिकु ॾे या अमर ॾे या उमर ॾे
बिनी माए करोड़ अल्लाह हुजूर दुआ करी सुबह दी हजरत उमर पियो जी अजीब अंदाज इस्लाम आण जो अबू जहल चयो मोहम्मद मुस्तफा बनी तो वधंदो मुसलमान वञंदा वधंदा कुछ कयो छा कयो चई त मोहम्मद मुस्तफा के नऊज़ बिल्लाह क़त्ल कयो इहो कम केरो कंदो चई उमर कंदो हजरत उमर के तलवार ॾिनो उघाड़ी तलवार कयूं पियो अचे हिकिड़े साहबीअ ॾिठो उमर काॾे हजरत उमर चयो वञा थो मोहम्मद मुस्तफा के नऊज़ बिल्लाह क़त्ल करण हुन चयो मोहम्मद ऐं पहुचण ॾाढो ॾुखियो हाय तलवार सां मिली वई हजरत उमर चवेसि उमर यार ओ केतरा मारी दे मोहम्मद मुस्तफा जो कलमो तुझे घर पहुंची थई तुझी भेण भी मुसलमान थी वई तुझो भेणियो भी मुसलमान थी वियो थई कुरान जा सबक दा वेठा पढ़नी हाँ जी हाँ जज्बाती मानू सिद्धो आहे दरखड़ कहीं साहबी हजरत खब्बाब के कुरान पढ़ाए अम्मा फातिमा बिन खत्ताब दर खोल उनके मुड़ सके दर खोलिया खोलना दे दरवाजे का लिखी दिसी चले सो फातिमा उमर आयो उमर चौना सुभान अल्लाह उमर जो नालो भी तो हो ना नालो अज भी तहां के चौक दे चौ उमर चंगल भलन जा मोटर निकली नहीं था हो रहा तो जे सुभान अल्लाह उमर ये पूछना ही गलत है कि कहां है उमर जहां है गैरत वहां है उमर गैरत ही गल है उमर जा गुलाम गल है उमर तो उमर भी आ उमर जो ऐन इशारो तो दे उमर जे पहरे नाले जो पहरियों अखर आइन मुझे मौला अली में पहरियों अखर आइन उमर जो ऐन मुझे मौला अली जे ऐन के इशारो तो दे त दुनिया वारो उमर अली सां प्यार कंदो हो अली उमर सां प्यार कंदो हो उमर जो नालो बियो नाले जो अखर बियो मीम ऐं मोहम्मद मुस्तफा जे नाले मुबारक जो पहरियों अखर मीम मोहम्मद जो मीम उमर जे मीम ॾे इशारो ॾेई करे दुनिया वारनि खे चए थो त काइनात वारो मोहम्मद उमर सां मोहब्बत कंदो हो उमर मिठे मोहम्मद सां मोहब्बत कंदो चई न सुभान अल्लाह उमर जो आखिरी नाले जो अखर रा ऐं रब जो नाले जो पहरियों अखर रा रब जी रा उमर जी रा के इशारो थी ॾे त दुनिया वारो रब उमर सां प्यार कंदो हो उमर पंहिंजे रब सां प्यार कंदो चई न सुभान अल्लाह जीअं जो आहे दरवाजो खोले जज्बाती माण्हू ठीक आहे हेॾो चंबो होॾो चंबो हेॾो भेण पंहिंजे मुड़ुस खे छॾाइण आई उनके भी चंबो गई चई छा थियो तई उमर असांखे मारे तो असांजो ॾोह कहिड़ो चई बेड़ारे जो दीन छॾे वियो चई इन जे करे तो मारे चई ॻाल्हि ॿुध उमर जे तू उमर बिन खत्ताब मां फातिमा बिन खत्ताब जे तू खत्ताब जो पुट मां खत्ताब जी धीउ जे पे जो खून तो में उन पे जो खून मुंह में हाणे ॻाल्हि ॿुध मारे गबा करे छॾी दे हाय मोहम्मद मुस्तफा जो कलमो न छॾींदासे हज़रत उमर फरमायो हीअ भेण जिंदगी पंहिंजे भाउ ॾे अखि खणी बि न निहारींदी अॼु अखियूं अखियुनि में मिलाए करे उमर खे ॾियो जवाब ॾे हिनखे कहिड़ी ताक़त छाजी ताक़त अल्लाह अल्लाह ओ दोस्त मोहम्मद तो इब्राहिम वारो हज़रत उमर जी भेण फातिमा बिन खत्ताब खे ॿी का बि ताक़त लॻी
ताज़ा ताज़ा कुरान जा सबक वठी आई जो कुरान जी ताकत हुयसे असां देवबंदी भी कुरान जी ताकत ते ॻाल्हायूं जिते भी ॻाल्हायूं असम्बली में रोड ते मिंबर ते मस्जिद में असां वटि रॉकेट लॉन्चर कोन्हे क्लासन कोफ कान्हे असां वटि ताकत आहे न ये शइ आहे जंहिंजो नालो अल्लाह जो कलाम कुरान मजीद ये कंहिंखे झुका जेको पढ़े न ॿुधे त दिलि ठरे ॿुधे त दिलि कुरान ॿुधो त दिलि ठरे वधी या सड़े वधी जंहिंजी ठरे ते ॿई हथ मथे खणी नारो ताणो जे कुरान ॿुधी दिलि ठरई थी त पोइ मोमिन न मोमिन अब्दुल जब्बार 15 मिंटनि वारो मौलवी न अथव 2.5 कलाकनि वारो चओ सुभान अल्लाह न ॿार ईंदो आहे कोन ॿार खां पोइ वाइजी वियो त इहा बि सुभान अल्लाह न निकिरंदव मां बि कलाक त कयां न 11 वेठो आहियां की न पोणे 11 बस जल्दी तो मुनो कलाक थियो खैर असां ख़बर नथी पए न दिलि जो मरीज़ मां वाल बि पहला जॾहिं कुरान पढ़ंदो त सभु बर्रा तर्रा सभु ख़तमु थी वेंदा आहिनि बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि दिलि खे ताक़त मोमिन जी निशानी रब कुरान में लिखी आहे ॾाढा सुभान अल्लाह चओ त अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो हुसैन कीअं पहुचंदो जो यादो बाटे हेठि निंड पइजी वई आख़िरी हिकिड़ो हथ कयो आहे पर निंड में सुभान अल्लाह पोयां धुप वारे वारा वरी ॿीहर मूंखे घुराईंदा सुभान अल्लाह वेठा अथई ऐं अथई है न हेॾो हे मुंहिंजो यार इरशाद चाढ़ियो अॼु मां न सुञातोमांसि अलाह हिन मूंखे घुरायो वॾा पर ॾाढ़ी त हुयसि कान मुर्गो मां हिननि जे ॻोठ वाइस करे आयो 2-3 साल थींदा फोन ते राब्तो अॼु बि फोन ते राब्तो कई त इरशाद चाढ़ियो अॼु सूबेदार ॿुधासीं अचे वधो हुते वेठासीं कमरे में ही आयो माने न सुञातो पर माने सां उथी मिलियो छो त जंहिंखे मोहम्मद जी सुन्नत हूंदी आहे न मां उनखे उथी भाकुर पाईंदो कुदरत माने सुञातो कोन वेठा त मूंखे सूबेदार चयोसीं सुञाणोसि था मां चयो न यार साईं मां चयो केरु आहे चईं हे तुंहिंजे वाइसनि जे करे त मां ॾाढ़ी रखी आहे मां रोई वियो इहो हिकिड़ो ई अमल असांजो हिन तव्हांजे ॻोठ में बि तौहीद खे बिज विझण वारा त साईं मौला दाद वारा साईं अली गोर खान वारा नंढड़ो जॾहिं मां हुते वाइसो कंदो हुउमि त सम्झो था न जाम हा नालो न वठंदुसि पर अल्लाह अहिड़ी हुनखे क़ुरान जी सम्झ ॾिनी जो क़ुरान जो ॿुधूं त लूह लूह ठरी पियनि पक्का मुवाहिद मुजाहिद बणिजी विया चओ न सुभान अल्लाह कुरान तो फरमाए मोमिन जी निशानी याद है अल्लाह जो नालो ॿुधंदो दिलि ॾकी वेंदसि ॿिए नंबर में मोमिन जी निशानी व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना
मुझा महबूब मोहम्मद करीम जरे मोमिन कुरान बुधंदो दिल ठरी वेंदी हजरत उमर रज़ी अल्लाह ताला नो भेण के चवे पियो सादा पढ़ो से कुरान तवजो कर हजरत उमर फरमाए मां के बुध भेण चयो दा कुरान पाक ला यमसुहु इल्लल मुतहहरून रब फरमाए कुरान के अतलायो पाक थी कर सैयदना उमर फारूक वुजू कयो गुस्ल कयो कपड़ा तब्दील कर हजरत उमर जी भेण जो नालो फातिमा हो पढ़े भई कुरान उहा सूरत जेका अल्लाह पाण पढ़ी मलाइकन ॿुधो हो मलाइक में चवनि मुबारक उन उम्मत के जंहिंखे इहो कुरान मिलंदो कलम अल्लाह अल्लाह हुसैन अहमद बिरोईअ जे दावत ते अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां उहा सूरत पढ़ा जेका उमर फारूक जी भेण पढ़ी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा तंज़ीलन मिम्मन खलक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमान 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 अलल अर्शि इस्तवा हजरत उमर रोए पयो पत्थर दिल हो उमर जे दिल के पानी कनवारो अल्लाह जो कुरान हो भेड़ के चई चुप कर वधीक न पढ़ मुझो यहाँ तो फाट जल्दी क्यों मुखे मिठे मोहम्मद करीम ने वठी हलो चल साहबिया नबी से दरवाजे का लकीर मले से दो मुसलमान छोड़ रहा या रसूल अल्लाह उमर तो अच्छे उमर से उमर ना है सी उमर ना है हुजूर फरमाए उमर ना है चला हाथ में तलवारा सही उमर ओ दुश्मन जतो ही देगो छुजा मुजाहिदो मदीने जे मीर फरमाए मुझा बचड़ा उमर न तो अचे मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब तो अचे है उमर आयो नबी से चाचो हमजा असदुल्लाह व असद रसूल हमजा नबी से वर मौजूद चाचो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो शेर ते चने उमर के उमर जा इरादा सही है तो उमर जे ला सेजो ईसाइयो हने खिदमत कना जे उमर जे इरादे में का तलवार खेंदो जे हेर फेरा न तो वो उमर जी तलवार जो जवाब हमजे जी तलवार दी दी आयो अदब सा से उमर की आयो आ जैसे मोहम्मद मिठा तुझे दीन इस्लाम में दाखिला वठना आयो मोहम्मद मां तो जो कलमो पढ़ना आयो के करीब करीब बेटा पेट सा पत्थर बदला खुदा जो कसम मानी नहीं एक बे के छुछू हानी चवन था मुबारक थई उमर भी अची एकले जो नारे तकबीर नारे उमर जो जिक्र न जे करे मुझे दिल में याद आयो हुजूर फरमाए सु उमर जी मुझे से इलू बहादुर शैतान तो कांट जे तो इन शैतान ला यखा मिनका या उमर हदीस पढ़ी तुम लाड़का ने कहा कही करे आयो कूड़ न हणंद से मोहम्मद जो फरमाना था उमर शैतान तो कांट जंदो हुजूर जो फरमाना पान फरमाए उमर मां ख्वाब लधो पान फरमाए ओडियो खबर जैसे कहीं जो मां केड़ो हुजूर फरमाए मो ख्वाब लधो मां के मानू नजर आयो दिसा पयो
कंहिंखे कमीज़ सीने ताईं, कंहिंखे चेल ताईं, कंहिंखे गोॾ ताईं, गोॾनि ताईं पंहिंजी कमीज़ उमर जी ॾिठमि त पेरनि खां हेठि लड़केसि पई। या रसूल अल्लाह, इन ख्वाब जो तबीर हाय मदीने जे मीर फरमाए मुझो दीन इस्लाम कंहिंखे सीने ते, कंहिंखे चेल ते, कंहिंखे गोॾनि ते। हुजूर फरमायो ओ मोहम्मद मुस्तफा ख्वाब में ॾिठो उमर जो इस्लाम नाजे चोटी खां वठी करे वारनि जे चोटी ताईं मुंहिंजो उमर इस्लाम ई इस्लाम हो। उमर नबी जो उमर जी साईं माण्हू मरंदा आहिनि, कंहिंजे पीउ मरंदो आहे, कंहिंजे चाचो, कंहिंजे ॿाहिर। हदीस तो पढ़ा उमर जॾहिं तूं मरंदे न त तुंहिंजे मथां मां मोहम्मद जो दीन ऐं इस्लाम रोंदो। लौ कान बादी नबी लकान उमर ॻाल्हि तो कयां। हज़रत उमर खे नबी चयो शैतान तो कढिजे थो। क़ब्र में कीअं कंदे? नबी सवाल क़ब्र में कीअं कंदे? नबी साईं खे चई या रसूल अल्लाह क़ब्र में क़ुरान हूंदो गॾु? सुभान अल्लाह सचो ही क़ुरान हूंदो? नबी ने फरमाया क़ुरान सब मोड़ जा साथी हैं, क़ुरान तोड़ जो साथी। सब मोड़ जा साथी हैं, क़ुरान तोड़ जो। हित भी गॾु, क़ब्र में भी गॾु, मशर में भी गॾु, जन्नत में भी गॾु। सुभान अल्लाह। तव्हां धुप वारे में लाउड जो आवाज़ ॿुधो पिया? हा न? हा मां चयुमि न धुप वारे वारा ॿुधंदई फिदाई को सौड़े। मां चयुमि घणा किलोमीटर आहे तो? 4 किलोमीटर ते तुंहिंजो आवाज़ सुभान अल्लाह नथो थिए? ऐं कुल शक खणी आयो अॼु ईंदड़ सर 12 घुराईंदासीं। चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। कलमे वारो खुदा जी ज़ात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो उमर क़ब्र में कीअं कंदे? हज़रत उमर चयो या रसूल अल्लाह क़ब्र में क़ुरान हूंदो? मदीने जे मीर फरमायो आओ सब मोड़ जा साथी, क़ुरान तोड़ जो साथी। हित भी गॾु, क़ब्र में भी गॾु, गमाशर में भी गॾु, जन्नत में भी गॾु। अल्लाह 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 अल्लाह। ॿुधो बुरोही साहबान जे दावत अचण वारो कलमे वारो मुसलमान मुंहिंजे साईं खे उमर चयो ओ मुंहिंजा साईं मां घोर वञा कुर्बान वञा जेकॾहिं ही क़ुरान क़ब्र में गॾु हूंदो त उमर जो हिकिड़ो पैर क़ब्र में हूंदो, ॿियो पैर जन्नत में हूंदो। ही क़ुरान हिन सवाबदारी हिन बेवफा न थियो। जंहिं बि जलसे में वञो आख़िर ताईं वेहो। ॿियो नथा कयो न सुबुह जो ॿुधायो मां त काबतुल्लाह खे ॾिसण सां रहमत वसंदी, आबे ज़मज़म जे ॾिसण सां रहमत वसंदी। क़ुरान पढ़ियल न आहे न छड़ो खोले 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 ये क़ुरान जी ज़ियारत कंदव न त अल्लाह जी कावल टरी ॾींदव, रब जी रहमत जो मींहुं वसी पवंदो। चलो ॾिसण ॾिसण पढ़ण त सवाब, पढ़ण त सवाब। खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम। तो सभिनी मां भलो हुआ जेको क़ुरान पढ़ी वरी ॿियनि खे पढ़ाए। असां चवंदा भलो हुआ जेको जहाज ते घुमे, भलो हुआ जेको कपिड़नि जा कपिड़ा पाए। न खाइण लाइ कुझु बि न हुजेसि, वेही करे दोस्त मोहम्मद जतोईअ जे मस्जिद में वेही करे कारी किफ़ायतुल्लाह क़ुरान जी तालीम बच्चन खे पढ़ाए। मौलाना मौला था अचे इन्हनि पुराणनि कमरनि में भॻल कमरनि में वेही करे कारी साहब क़ुरान वेठो पढ़ाए। लाड़काने जे कंहिं मदरसे में ड्रब मेहर शाह में कुंभन में गंबट में वेही क़ुरान पढ़ाए। मदीने जे मीर फरमाए दुनिया जे सभिनी माण्हुनि मां भले में भलो इहो जो क़ुरान पढ़ी वरी ॿियनि खे क़ुरान पढ़ंदे। मां तव्हां मेड़ खणी आयो आहियां मोहब्बत के हिन हो मुंहिंजूं अमड़ियूं, हो मुंहिंजूं नियाणियूं, हो मुंहिंजूं भेनर। अल्लाह तव्हांजो पर्दो हया सलामत रखे। नमाज़ पढ़ो, अम्मा बच्चन की तरबियत कयो। अम्मा सुबह सां उतारे पंहिंजनि बच्चन खे पाबंदी सां मस्जिद में मोकिलियो त सबक क़ुरान जा वठी आ। हो मुंहिंजूं अमड़ियूं तव्हां बि खोले क़ुरान पढ़ो, पढ़ियल न आहियो त ज़ियारत कयो।
मुंहिंजा कुराड़ो, मुंहिंजा ॾाॾा, मुंहिंजा नाना, मुंहिंजा चाचा, मुंहिंजा पुट, मुंहिंजा भाउ इन कुरान खे खोले ज़ियारत कर। हाफ़िज़ त रोज़ रोज़ घटि में घटि यासीन त पढ़ो। नबी से फरमायो जेको सुबुह जो यासीन पढ़ी निकिरे सॼे ॾींहं जा अल्लाह हुकम आसान करे छॾे। 83 बारा कुरान जा हाफ़िज़ तिलावत करे। अॼु मां 83 बारा कुरान जा पढ़िया, 1100 दफ़ा दुरूद शरीफ पढ़ियो, सब हिसार पढ़ी, दुरूद पढ़ो, गिला न कयो, सार न कयो, हसद न कयो, कंहिंजा हक़ न खाओ। क्या मजे ॾियण चङा भला टंगिया पिया हूंदा हक़नि जे, को न्याणीअ जे हक़ में, को पुट जे हक़ में, को साल जे हक़ में, को ओड़े पाड़े जे हक़ में। हक़ माफ़ करायो थी, ये माफ़ न थींदा जेसिताईं उहो माफ़ न करे। 2 नंबर में वफ़ादार मोहम्मद हुआ, ही गॾु मोहम्मद वफ़ादार, मोहम्मद खां वधीक पीउ बि एॾो वफ़ादार न आहे जेॾो मिठो मोहम्मद सदको हिनस वफ़ादार। अला मदीने जे अमीर सां मुहबत कयो कंदो। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला असांजे नौजवान मुजाहिद हुसैन अहमद ऐं उनजा साथी जेके बि आहिनि उनजे पंहिंजी कमेटी में साईं मौला दादी रहमान शफ़क़तूं आलिम सगोरो साईं असांजो वॾेरो अली गौर ख़ान बि जेकॾहिं पढ़े हा त इहो बि आलिम थी वञे हा, सही सां गॾु पढ़ंदो। खोड़ ग्रामर पढ़ियल आहे, सर्फ नहव ताईं पढ़ियल आहे। इहो जेको आहे इहा तालीम आहे। हिन तालीम जे करे हिननि खां अक़ीदो न वियो आहे। हाफ़िज़ पर हाफ़िज़ खां वधीक इज़त आलिमनि जी आहे। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबियनि जा वारस अथव। मां तव्हां खां पुछां थो क़यामत जे ॾिहाड़े को उथंदो ज़रदारीअ सां, को नवाज़ शरीफ़ सां, को इमरान ख़ान सां, पर भले भागन वारा उहे आहिनि जो क़यामत जे ॾिहाड़े सॾु थी त उथी अचो ताज मोहम्मद अमरोटी जा मुरीद, हमादुल्लाह हालिजी वारा, बेर शरीफ वारे जा मुरीद, शहीद ख़ालिद महमूद जा मुहिब, आलिम सां गॾु रहण वारो वठी अचो हेॾे। क़यामत जे ॾिहाड़े इन जमीयत उलमा इस्लाम जे परचम जे साए में इन आलिम सां गॾु हलो, जिते मिठे मोहम्मद खे अल्लाह लिवाल हमद जो झंडो ॾींदो जो 1.25 लख रुपया मोहम्मद जे झंडे हेठां अची बीहंदा। इहो भलो उलमा जो साथ ॾियो, उलमा जी इज़त कयो, पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, मदरसे सां तावन कयो, मदरसनि ध्यानु ॾियो। ही तरह जी वेंदो पोखरी ते पोखरी सां वेंदे मुंद चढ़ी, पानी बि थींदई पोयरो, सुकी थींदई सोक, जिते लुड़ंदो लोक पता सिके हिकु संगल है। जंहिं हुसन सां तावन कयो न, अॼु हिन जलसे में को गिला छॾे वियो, को ज़िना छॾे वियो, को कंहिंजी साड़ छॾे वियो, को हसद छॾे वियो, को शिरक छॾे वियो, को निमाज़ी थी वियो, कंहिं ॾाढ़ीअ जो वाइदो कयो, खुदा जो कसम जेसिताईं उहो अमल कंदो, जंहिं बि जलसे में तावन कयो न उन जी हयाती ताईं जेसिताईं उहो अमल कंदो हिन खे बि अजुर मिलंदो। अजुर जूं वॾियूं शाखूं अथव, वॾियूं। तबलीग जमात वारनि सां वीचारो असांजो सोबदार हले थो, हिन तबलीग जमात जे महिननि सां मन न मन को बेनिमाज़ी थी पए त हिनखे बि अजुर मिलंदो, उन्हनि खे बि मिलंदो, पढ़ण वारे खे बि मिलंदो। अॼु वाइदो कयो त उलमा जो साथ ॾींदासीं, अॼु वाइदो कयो त जिथे बि जलसा थींदा क़ुरान ॿुधण ॾींदासीं, ऐं सभु वाइदो कयो त रोज़ मदीने जे मीर जे मथां 100 दफ़ा दुरूद पढ़ंदासीं सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु वाइदो कयो क़ुरान पढ़ण आहे त सुबुह सां उथी वज़ू करे नमाज़ पढ़ी क़ुरान जी ज़ियारत कंदासीं। अल्लाह सभिनी जो क़बूल फरमाए। हिकु दफ़ो अलहम्दु ऐं 3 दफ़ा कुल पढ़ो। हे मौली बिशारत में मौलूद चवंदो अचवा